आज मौसम बड़ा बेईमान है, बड़ा बेईमान है। आज मौसम आने वाला कोई तूफान है, कोई तूफान है। आज मौसम बड़ा ज़बरदस्त है और मैं बड़ा एंजॉय करते हुए आया हूँ। तो मेरा बिल्कुल मूड और मिजाज वही हुआ है क्योंकि मौसम में बड़ा एंजॉय कर रहा था, तो आप लोगों के साथ भी शेयर करता हूँ। ये बड़ी खूबसूरत सी मेलोडी मैडम नूरजहां की और ज़ुबैदा खानम जी ने भी गाया इसको। मेरी पैदाइश से कबल 1957 में एक पाकिस्तानी पिक्चर फिल्म साथ जिसमें संतोष सबिया खानम जी हमारी मैडम थी, तो उनकी बड़ी प्यारी मेलोडी इसी रात में। आए मौसम रंगीले सुहाने, जिया नहीं माने, तू चिट्ठी लेके आजा बादमा। आए मौसम रंगीले सुहाने, आए मौसम रंगीले सुहाने, जिया नहीं माने, जिया नहीं माने, तू छुट्टी लेके आजा बालमा। जब बहती नदियाँ शोर करे, जब बहती नदियाँ शोर करे, मेरा दिल मिलने को जोर करे, मेरा दिल मिलने को जोर करे। याद आए खुशी के तराने, याद आए खुशी के तराने, जिया नहीं माने, तू छुट्टी लेके आजा बादमा। जब आए पंछी शाम ढले, जब आए पंछी शाम ढले, मेरे दिल में तेरी याद चले, मेरे दिल में तेरी याद चले। कोई गाए आँखों से तराने, जिया नहीं माने, तू छुट्टी लेके आजा बालमा। आए मौसम रंगीले सुहाने, जिया नहीं माने, तू छुट्टी लेके आजा बालमा, तू छुट्टी लेके आजा बालमा।
आजा बालमा। Zabardast, very nice. Hello, assalamu alaikum, good evening and welcome to Rangan Bhari Show with me Kiran Mir के डाल तव्हांजा ठीक ठाक आयो खैर खैरियत सां आयो ऐं यकीनन जीअं शुभी भाई असांखे गानो ॿुधायो त वाकई मौसम बि अहिड़ो ई आहे माशाअल्लाह सां ऐं ॾाढो प्यारो मौसम आहे ऑल ओवर द सिंध मतिलबु हिकिड़ो बारिश वारो सिलसिलो आहे झुड़ लॻो पियो आहे ऐं राति बि ठीकु ठाक बारिश थी आहे ऐं सुबुह बि फजर जे टाइम बि सुठी सुठी हल्की हल्की बूंदाबांदी ऐं हींअर बि मौसमु ॾाढो सुठो लॻो पियो आहे कराची जो ऐं इनफैक्ट मूंखे इहा बि ख़बर आहे त ऑल ओवर सिंध हिन टाइम जिथे जिथे बि बारिश थी रही आहे त असांजी इहा ई अलाह साईं खां दुआ आहे त रहमत वारी ऐं सुठी बारिश थिए छो त इलाही वीचारा माण्हू हींअर चवनि बि पिया त फसलुनि खे जेको आहे ज़रूरत आहे बारिश जी बारिश थिए थोरी घणी पर इहा ई दुआ आहे त उन्हनि जे फसलुनि खे अलाह साईं कोई नुक़सानु न ॾिए ख़ैर ख़ैरियत सां बारिश थिए ऐं सभु कुझु सही थी वञे कुझु जायुनि ते कुझु हादसा बि पेश आया आहिनि उन्हनि जे लाइ बि इहो आहे त अलाह साईं हर कंहिंखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे ऐं वेलकम शुभी भाई आपको भी मैं कहना चाहूँगी और वाकई आपने मतलब सारा कुछ बयान कर दिया गाने के अंदर इतना प्यारा मौसम खूबसूरत मौसम और हमें बड़ा कम मिलता है बड़ा अल्लाह का शुक्र है अल्हम्दुलिल्लाह कि ये बारिशें हो रही हैं क्लाउडी वेदर है तो बड़ा अच्छा लग रहा है और बिल्कुल आने का दिल नहीं कर रहा सही बात है सुबह सुबह उठकर ऐसा फील हो रहा था कि जैसे हम लोग पता नहीं कहाँ आ गए क्योंकि सुबह एक तो ठंडा ठंडा सा वेदर था और फिर बारिश और फिर क्लाउडी वेदर तो ऐसा फील मुझे तो थोड़ी देर के लिए ऐसी फीलिंग्स आई थी जैसे मैं नारायण कागन में बैठी हुई हूँ इनफैक्ट उतां जो बि ॾाढो मौसम ॾाढो ज़बरदस्त लॻो पियो आहे उते त तव्हांखे ख़बर ई आहे त 12 महीना अलाह साईं बसि उतां जो मौसम अहिड़ो ई रखंदो आहे हिकिड़ी कुदरती ॻाल्हि आहे जीअं तव्हां अपर साइड वेंदव त तव्हांखे जेको आहे डिफरेंट वेदर मिलंदो रहंदो ऐं जेके बि हिन वक़्तु भाइर भेनर उते वञी रहिया आहिनि त एहतियात कनि छो जो लैंडस्लाइडिंग तमामु घणी थी रही आहे उन्हनि पासनि ॾे बि हींअर बि रिसेंटली कुझु फ्रेंड्स हुया जेके उन पासे ॾांहुं आया आहिनि ऐं कुझु रोड्स बि ब्लॉक हुया बाबूसर टॉप वारे पासे ऐं शाराए काराकरम जे विच में जेको ततापानी आहे उन ते बि जेको आहे उहो ऑलमोस्ट 48 आवर्स जेको आहे फाथा पिया हुया छो त विच वारो रोड जॾहिं चिल्लास खां पहिरियां जेको रोड आहे उहो टुटी पियो हुयो त काफ़ी मुश्किलात जेको आहे पेश आई ऐं उहे डाइवर्जन थी वई आप भी तो उसी तरफ से हैं मेरा ख्याल है जी हाँ जी गिलगित हमारा एरिया असल में बल्तिस्तान नारायण कागान से पहले जी तो गिलगित के बाद जी तो वैसे हम गासिंग हमारी कास्ट है हम गासिंगी हैं यानी कि मेरा अगर पूरा नाम है तो शहबाज रज़ा बल्तिस्तानी ओके ठीक है तो माशाल्लाह आप हसीन हैं तो मतलब क्या कहें कि अल्लाह ने आपको ऐसी जगह पैदा कर दिया कि वहाँ पे नज़ारे ही नज़ारे हैं कुदरत के नज़ारे और बहुत शुक्र है कि हमारा मुल्क है ही बहुत हसीन माशाल्लाह से अल्हम्दुलिल्लाह इसमें कोई शक नहीं कि हमें कहीं और जाने की ज़रूरत नहीं है अगर हम यहाँ भी देखें सही बात है तो जो हमारा गांव है वो तो खैर बहुत ही क्योंकि उसमें फाउंटेन वगैरह ये और वो वाटरफॉल जो हैं वो आप देखेंगे जब आबशार जो हैं तो बहुत अच्छे आबशार हैं बिल्कुल यही ॻाल्हि आहे पाकिस्तान जेको आहे ॾाढो ख़ूबसूरत आहे सिंध ॾाढी ख़ूबसूरत आहे ऐं माण्हू चवंदा आहिनि त स्विट्ज़रलैंड आहे पर न मां चवंदी आहियां त तव्हां पाकिस्तान विज़िट कयो तव्हां स्विट्ज़रलैंड विसारे छॾींदव छो त पाकिस्तान जे अंदरि उहे ब्यूटीज़ आहिनि उहे शयूं आहिनि उहे नेचुरल शयूं आहिनि जो उन्हनि जी छा ई ॻाल्हि कजे बहरहाल एहतियात कयो पंहिंजो ख़्यालु रखो ड्राइविंग कंदे बि एहतियात कयो छो त हींअर जेको बारिश वारो वेदर आहे रोड्स स्लिपरी थियनि था ऐं ख़ासि करे बाइकर्स जेके आहिनि उन्हनि खे मां इहो ई चवंदसि त तव्हां जॾहिं बाइक हलायो था त एहतियात सां हलायो ऐं ओवरटेक जॾहिं कयो था त एहतियात सां ओवरटेक कयो ॿिया बि माण्हू रोड ते हलनि था सिर्फ़ु तव्हां नथा हलो ॿियनि खे बि जेको आहे साइड बाय साइड रस्तो ॾींदा वेंदा कयो ऐं ख़्यालु रखंदा कयो त तव्हांजी वजह सां कंहिंखे कोई नुक़सानु न थिए या कंहिं ॿिए जी वजह सां तव्हांजी ग़लती जे करे तव्हांखे ई नुक़सानु न पहुचे छो त मां अक्सर करे रोड्स ते ॾिसंदी आहियां त बाइकर्स जेके हूंदा आहिनि इवन त जेके रक्षा हलाईंदड़ जेके ॿाहिरि आहिनि उहे बि विचनि मां ईअं निकिरंदा आहिनि जो कंहिं टाइम फील न थींदो आहे त असांजी ग़लती हुई या हुननि जी ग़लती हुई या साम्हूं जेको अचे थो उनजी ग़लती आहे सो इहे नंढियूं नंढियूं शयूं आहिनि एहतियात कंदा कयो ऐं वाइल ड्राइविंग डोंट यूज़ मोबाइल फ़ोन्स प्लीज़
जान वधीक प्यारी आहे, कॉल त तव्हां पोइ बि ॿुधी सघो था। एमरजेंसी आहे, ख़ुदा न ख़ास्ता तव्हांखे ख़बर आहे त घर में कोई बीमार आहे या का एमरजेंसी आहे ऐं तव्हांजे ज़हन में इहा शइ आहे त काई एमरजेंसी थी सघे थी, त ख़ुदारा पंहिंजी जान खां वधीक इन शइ खे इम्पोर्टेंस ॾियो त जेको आहे गाॾी पार्क करे किथे साइड ते तव्हां कॉल्स रिसीव कयो। कोशिशि कयो त हाईवे ते बि जॾहिं ड्राइविंग कयो त हाईवे ते जेके सबब थींदा आहिनि, हिकिड़ो ओवरटेकिंग जे करे, पंहिंजी ग़लती जे करे एक्सीडेंट्स थींदा आहिनि। ॿियो जेके मोबाइल फ़ोन आहे, अॼुकल्ह त इहो बि ट्रेंड थी वियो आहे त ब्लूटूथ सां कनेक्ट करे छॾियो था मोबाइल्स ऐं जेको आहे गाना बि हलनि था, ड्राइविंग बि कयो था, तव्हांजो ध्यानु ड्राइविंग ते घटि हूंदो आहे, गाननि जी लिस्ट ते तमामु घणो हूंदो आहे। मां अक्सर करे ॾिसंदी आहियां त मोबाइल में हीअं वेठा गाना सर्च कंदा आहियो ऐं ड्राइविंग हीअं कंदा आहियो, त इहो ग़लति आहे। इन सां तव्हांजो पंहिंजो नुक़सानु आहे, तव्हांजे घर भातियुनि जो नुक़सानु आहे, जेके घर में वेही करे तव्हांजो इंतज़ारु था कनि, उन्हनि खे एतिरो तवील इंतज़ारु न करायो जो हो इंतज़ारु ई कंदा रहिजी वञनि। त इहे शयूं आहिनि, तव्हांजी पंहिंजी सेफ्टी आहे, इन में तव्हांजे घर वारनि जी सेफ्टी आहे। सो पंहिंजे प्रोग्राम जो असां आगाज़ सुठी तरीक़े सां करे चुका आहियूं। मौसम बि ॾाढो प्यारो आहे, मौसम बि इंजॉय कयो ऐं मौसम सां गॾु गॾु जेको आहे कोविड बि आहे। कोविड खे न विसारिजो। असां वक़्तु जेको आहे हिन वक़्तु हॉट टॉपिक सॼी दुनिया में कोविड ई आहे। अल्हम्दुलिल्लाह पाकिस्तान में हींअर कराची जे अंदरि, सिंध जे अंदरि जेकॾहिं मां चवां त रेशो थोरो घटि थियो आहे, पंजाब जी तरफ़ तमामु घणो आहे, पर इहो असां पंहिंजो एहतियात कंदासीं त इनशाला इहो बिल्कुलु ख़तमु बि थी वेंदो। हिकिड़ो ॾींहुं त ईंदो मास्क मां जान त छुटंदी। मां त उन ॾींहं जो इंतज़ारु थी कयां त बसि अनाउंसमेंट थिए ऐं मास्क फ्री असांजी ज़िंदगी थी वई। उहो वक़्तु बि अलाह साईं आणे त जीअं पहिरें असां जेको आहे वक़्तु गुज़ारींदा हुआसीं, घुमंदा फिरंदा हुआसीं, वेहंदा हुआसीं, हर कंहिं सां गॾु मिलंदा हुआसीं बग़ैर कंहिं ख़ौफ़ जे, जेको आहे मार्केट्स वेंदा हुआसीं, शॉपिंग कंदा हुआसीं, दोस्तनि सां मिलंदा हुआसीं, गैदरिंग्स कंदा हुआसीं, उहो वक़्तु मिस थी कयां पई। उहे रवायातूं मिस थी कयां पई। रवायातुनि सां खोड़ सारियूं शयूं आहिनि। मेल मिलाप इंसाननि में ख़तमु थी वियो आहे। मेल मिलाप ईअं ख़तमु थी वियो आहे जो अॼु अगरि कोई असांजे घर अचे बि थो, असांखे कॉल करे थो त असां अचूं था ऐं असां हुननि जी कॉल बंदि था कयूं, पोइ सोचींदा आहियूं यार छो थो अचे, कहिड़ी ज़रूरत आहे हिन खे हिन वक़्तु अचण जी। पहिरें छा थींदो हुयो, कोई असांजे घर ईंदो हुयो, असांखे कॉल कंदो हुयो, असां ख़ुशि थींदा हुआसीं यार महिमान था अचनि। महिमान आहे रहमत ऐं नेमत, हू पंहिंजो रिस्क पाण सां पाण खणी ईंदो आहे, बरकत थींदी आहे। पर अॼुकल्ह इन्हनि रिवायतुनि खां, इन्हनि शयुनि खां इंसान खे चिड़ थी पई आहे, कोई कंहिंखे बर्दाश्त नथो करे पियो। महिमान त स्पेशली असां चवंदा आहियूं असांजे घर अचे ई न। ये क्यों है? आप इस बारे में कुछ बताएंगे शुरू भाई, ऐसा है या नहीं है? कहते हैं जी पहले हम आते थे, मिलते थे, हाँ तो फौरन जादू की झप्पी डाल लिया करते थे। हाँ अब ये वबा ऐसी आई है कि हम दूर से सिर्फ यूं कर रहे होते हैं। हाँ। वबा के अलावा भी जो हमारी रवायात हैं, अच्छा, और मसरूफ़ ज़िंदगी, रवायात हमारी कायम है अभी भी। अब मुझे नहीं पता जो हमारी फैमिली है, हमारी रवायात जो है वो अभी तक वैसी की वैसी जो हमारे आबा व अजदाद ने हमें सिखाई हैं, हमारे बड़े बूढ़ों ने, वो वैसे ही हैं। लेकिन मेजॉरिटी में शहरी ज़िंदगी के अंदर ये हो चुका है कि अब पहले ये होता था कि नहीं यार तुम आए बड़ा अच्छा हो, बड़ा खुशी हुई यार, शहबाज बैठे मेरे पास यहाँ है। लेकिन अब ये है कि 10 से 15 मिनट बर्दाश्त करने के बाद जाए अब किसी जान छोड़े जाए तो सुकून का सांस ले, ऐसा होता है। पहिरें त ईअं बि थींदो हुयो जो अगरि कोई कंहिंसां काफ़ी टाइम खां पोइ मिलंदो हुयो त हुनखे चवंदा हुआसीं त छो तूं अचे छो कोन थो असांजे घर, किथे बिज़ी आहियो, छा प्रॉब्लम आहे, असांखे ॿुधायो। ऐं हाणे ईअं थींदो आहे त पुछंदा बि आहियूं यार मां पंहिंजे घर कमनि में मसरूफ़ थियमि, अच्छा ठीकु आहे अलाह ख़ैर कंदो, बसि इन खां वधीक डिटेल में वेंदा ई कोन आहियूं त छा आहे छा न आहे। बहरहाल इहे नंढियूं नंढियूं शयूं इंसान अॼुकल्ह पंहिंजी लाइफ में जेको आहे मिस करे थो। मां त मिस कंदी आहियां उहे रिवायतूं, उहे शयूं काफ़ी मिस कंदी आहियां। मां इनफैक्ट अॼुकल्ह ॾिसां बि थी ॿाहिरि जेके रौनकूं जेके हुयूं पहिरें कराची जूं, मूंखे यादि आहे बाबा जॾहिं असांजो पोस्टिंग हूंदी हुई सिंध जी तरफ़, त असां जॾहिं ईंदा हुआसीं कराची मुंहिंजी पुफो वग़ैरह सां मिलण जे लाइ, हिते ॾाॾी असांजी हिते हूंदी हुई, वॾी भेण जी शादी हिते कराची में थी त उहा बि जॾहिं हिते हूंदी हुई त उन्हनि सां मिलण जॾहिं असां ईंदा हुआसीं त हिकिड़ी डिफरेंट जेको आहे रौनक नज़र ईंदी हुई। ऐं अॼुकल्ह उहे रौनकूं कराची जूं, चवंदा आहिनि कराची इज़ अ सिटी ऑफ लाइट्स, पर
मूंखे अफ़सोस थींदो आहे इन शइ ते। अॼुकल्ह मां इहो चवंदी आहियां, कराची इज़ नॉट अ सिटी ऑफ लाइफ, सॉरी सिटी ऑफ लाइट्स, पर कराची अॼुकल्ह थी वियो आहे सिटी ऑफ ट्रैश। छो त जॻह जॻह ते गंदगी, पाणी गंदो बीठो आहे, का साफ़ सफ़ाई कोन्हे, कुझु बि कोन्हे को। सो इहे शयूं जेको न थोरो डिस्टर्ब कंदियूं आहिनि इंसान जी मेंटेलिटी खे बि, हेल्थ खे बि ऐं वेल्थ खे बि। बहरहाल इंशाअल्लाह जेको आहे इहे शयूं बहितर थींदियूं, दुआ आहे असांजी। ऐं ब्रेक खां पोइ असांजा गेस्ट त बिल्कुलु मौजूदु हूंदा इंशाअल्लाह। टाइम थी वियो आहे हिकिड़े नंढड़े ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां जल्दी वापसि था अचूं। वेलकम बैक व्यूअर्स, बिहार तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं। मंडे टू फ्राइडे 4 खां 6 तव्हां सां गॾु हूंदा आहियूं ऐं तव्हां यकीनन वेट में हूंदा त कॉल्स मिलनि त असां शो में ॻाल्हायूं, पर अनफॉर्चुनेटली अॼु बि जेको आहे लाइन्स में कुझु प्रॉब्लम आहे, तव्हांजी कॉल न मिली सघंदी माज़रत सां। छो त ज़ाहिर आहे सेट चेंज थियो, हर शइ जेको आहे डिस्टर्ब थी वई। जेसीं ताईं पंहिंजी जाइ ते हर शइ अचे, कोशिशि में आहियूं लाइन्स इंशाअल्लाह नेक्स्ट मंडे ताईं सही थी वेंदियूं त पोइ तव्हां सां ॻाल्हाए सघंदासीं। मौसम जे हवाले सां तव्हां खां अपडेट बि वठंदासीं त तव्हांजी तरफ़ केतिरी बारिश थी, केतिरी न थी। ऐं माशाअल्लाह हिन वक़्तु सुठी बारिश थी चुकी आहे। जीअं त मां तव्हांखे चयो त असांजो गेस्ट शो ब्रेक खां पोइ हिते मौजूदु हूंदो, पर थोरो लेट थी विया आहिनि। इंशाअल्लाह अची विया त ठीकु आहे, न त मां ई शोभी भाई तव्हां आहियूं तव्हांजे लाइ। तो शोभी भाई गाने तो बहुत हैं, एक वो गजल है, आज जाने की जिद ना करो, बहुत खूबसूरत कंपोजिशन है। और हबीब वली मोहम्मद साहब मरहूम हमारे जो थे, उनकी तकरीबन सारी गज़लें ही बहुत अच्छी हैं। हाँ। और बहुत सारे लोगों ने, हमारे नए लोगों ने भी और हमारे नए सिंगर्स ने भी, पुराने सिंगर्स ने भी कवर किया। पड़ोसी मुल्क में भी हमारे जितने भी सिंगर्स हैं, जिस गज़ल की आप बात कर रही हैं, तकरीबन उन्होंने भी रिमिक्स करके भी गाया है। लेकिन उन सब ने बड़ा अच्छा गाया। नहीं, मुझे उम्मीद है आप भी बहुत अच्छा गाएंगे। तो मैं आपकी फरमाइश पे जरूर जी 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 सुना दें। आज मौसम भी बहुत अच्छा है और किसी को बोलने के लिए इंसान ये बोल भी सकता है कि मौसम अच्छा है, आज जाने की जिद ना करो। और अम्मी बैठी हुई है, देखिए कोई गलती हो जाए तो पहले ही माजरत। बिल्कुल। हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें क्या करो, आज जाने की जिद ना करो, और यूं ही पहलू बैठे रहो, यूं ही पहलू बैठे रहो, आज जाने की जिद ना करो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे,
ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो। यूं ही पहलू में बैठी रहो, यूं पहलू में बैठी रहो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो। तुम भी सोचो जरा, क्यों ना रोके तुम्हें। तुम भी सोचो जरा, क्यों ना रोके तुम्हें। जान जाती है जब उठ के जाते हो तुम। जान जाती है जब उठ के जाते हो तुमको अपनी कसम जाने जा। बात इतनी मेरी मान लो, आज जाने की जिद ना करो। हाय मर जाएंगे हम तो लुट जाएंगे, ऐसी बातें किया ना करो, आज जाने की जिद ना करो। यूं ही पहलू बैठे रहो, यूं ही पहलू बैठे रहो, आज जाने की जिद ना करो, आज जाने की जिद ना करो। जबरदस्त मेलोडियस सॉन्ग और बहुत प्यारे लिरिक्स, बहुत अंदाज भी बहुत अच्छा था आपका गाने का। मैं तो बिल्कुल गुम हो गई थी। तो ये बेसिकली इसको गाना कहेंगे, गजल कहेंगे? गजल, बड़ी खूबसूरत गजल। दूसरा शेर बहुत ही अच्छा था, लेकिन मैंने कहा मिस्टेक होने से बेहतर है ना गाया जाए वक्त की कैद में। थोड़ा सा अगर बता दें। वक्त की कैद में जिंदगी है, चंद घड़ियां यही है जो आजाद हैं। माशाल्लाह। और एक फील है इस गजल में, इस कंपोजिशन में। और हबीब अली मोहम्मद साहब की जितनी गजलें हैं, उनके नगमे भी इतने खूबसूरत हैं, बहुत प्यारे होते थे। हाँ, नहीं, क्योंकि वो no doubt। एक तो सबसे बड़ी अच्छी उनकी मुझे बात ये लगती थी कि वो शौकिया एक फनकार थे। हाँ। खुद वो एक क्या कहना चाहिए, लेक्चरार थे एक जगह पे, बैरिस्टर भी थे। सही। तो वो शौक में गाते थे, लेकिन शौक में इतने फील से और इतना खूबसूरत गाते थे कि उनकी जितनी भी चीज़ें लोगों ने कवर की वो। सही माशाल्लाह, बहुत ज़बरदस्त बात आपने हमें बताई। ऐं वाकई ये उहे नगमा या उहे गज़लूं आहिनि पुराणियूं जेके अॼु बि ॿुधजनि थियूं त मज़ो ईंदो आहे। अॼुकल्ह जे गाननि खे त अलाए छा थी वियो आहे, मूंखे त सम्झ में कोन ईंदो आहे। हिकिड़े ॾींहुं ॿुधंदा आहियूं, ॿिए ॾींहुं दिलि ई कोन चवंदी आहे त ॿुधिजे। ऐं म्यूज़िक बि ज़ाहिर आहे डे बाय डे चेंज थींदी वेंदी आहे। म्यूज़िक लाइ मां इहो चवंदी आहियां त म्यूज़िक
सुठे लाइ चेंज थींदी आहे, पर जेका शाइरी आहे शाइरियुनि में उहा अॼुकल्ह फील कोन्हे का, उहा शइ कोन्हे का जेका पहिरें असांखे महसूसु थींदी। हाणे ही एॾो सुठी मतिलबु एॾी सुठी गज़ल असांखे शोभी भाई ॿुधाई त आज जाने की ज़िद ना कर, यूं ही पहलू में बैठे रहो। ऐं अॼुकल्ह इन तरह जो कोई गानो ई अची वञे या का गज़ल अची वेंदी, असां चवंदासीं छा आहे, हिकिड़ो दफ़ो ॿुधंदासीं वरी चवंदासीं बसि छॾियो। इन ई हवाले सां जीअं अॼुकल्ह ड्रामों की तरफ, हाँ सच्चाई थी, बिल्कुल थी। एक्टर लगता नहीं था कि वो एक्टिंग कर रहे हैं, ऐसा लगता था कि रियल है बिल्कुल। उनके अंदर एक फील मौजूद था। वो बिल्कुल अपने काम से इंसाफ करते थे, चाहे वो सिंगर हों उस वक्त के, मौसीकार हों, म्यूजिशियंस हों। देखें आज हम एक चीज़ कोई रिकॉर्ड करते हैं सिंपली, तो हमारे पास कंप्यूटराइज है, हम ट्रैक करते हैं, गलत हो गया दोबारा कर लें, फिर गलत हो गया फिर दोबारा कर, अच्छा यहाँ से ठीक है यहाँ से ठीक कर लें इसको, तो हम कट टू कट पेस्ट कर लेते हैं। लेकिन उस वक्त ये था कि थ्रू आउट था, जो आपने करना है वो स्क्रीन पे उसी वक्त करना है। हाँ जी सही बात है। इसी तरह से आजकल के ड्रामे, मां त ॾिसां थी त जेको आहे उर्दू साइड जे जेके ड्रामाज़ आहिनि छा थी वियो आहे इन्हनि खे, माशाल्लाह एॾा सुठा सुठा राइटर्स आहिनि असां वटि, नालेवर डायरेक्टर्स, नालेवर राइटर्स काॾे हलिया विया आहिनि। अॼुकल्ह छा स्टोरीज़ ठहनि थियूं, मूंखे उमेदु आहे त तव्हां बिल्कुलु उर्दू ड्रामास ॾिसंदा हूंदा। असां मतिलबु पंहिंजे माशरे में जेकॾहिं ॻाल्हि कजे त छा सबक़ था ॾियूं, कहिड़ी मतिलबु हिकिड़ी असां सचाई, कहिड़ी सचाई था ॾेखारियूं। चवंदा आहिनि ड्रामा जेके हूंदा आहिनि बेसिकली माशरे जी अकासी कंदो आहे, ठीकु आहे तव्हां ॾेखारियो था, नेगेटिविटीज़ बि ॾेखारियो था उन्हनि में, पॉज़िटिविटीज़ बि ॾेखारियो था, पर घरेलू जेके शयूं आहिनि तव्हां उन में एतिरी हद ताईं नेगेटिविटी छो था ॾेखारियो। अॼुकल्ह जी जेका असांजी नसल जेका आहे, असांजी जेका जनरेशन आहे, तमामु घणी जज़्बाती जनरेशन आहे। अॼुकल्ह जे ॿारनि खे जेको आहे न अलाए कहिड़ी सुती पीतल आहे नंढे हूंदे खां ई, ॼमण खां ई, जो हाई ब्लड प्रेशर जा मरीज़ आहिनि उहे। मां उन्हनि खे इहो ई चवंदसि, छो त काई बि ॻाल्हि थींदी आहे हिकदमि जेको आहे ॿार चवंदा आहिनि त न असांखे हीअं नाहे करिणो। पहिरें ज़माने में ॿार ॻाल्हि ॿुधंदा हुआ, सम्झंदा हुआ, हाणे ईअं नथो थिए। हाणे ॿार जेको आहे घणो ई जज़्बाती थी था वञनि। इन ई तरीक़े सां जेकॾहिं तव्हां ड्रामाज़ ॾेखारियो था त ड्रामाज़ जे अंदरि बि ॿारनि जा जेके कैरेक्टर्स आहिनि उन्हनि में बि ॿारनि खे जज़्बाती था ॾेखारियो, या त वरी जेके फीमेल्स जा जेके इशूज़ थियनि था उन्हनि खे तमामु घणो हाईलाइट कयो थो वञे, ससु नुंहुं खे हाईलाइट कयो थो वञे, निणान खे हाईलाइट कयो थो वञे। इहे शयूं हुयूं कंहिं टाइम ते, हाणे ख़तमु थी वियूं। त इहे जेके नफ़रतूं जेके ॾेखारनि था न ड्रामाज़ जे अंदरि, मां चवां थी त इहे न ॾेखारणु खपनि। इन सां छा थो थिए, अञा वधीक नफ़रतूं पैदा थियूं थियनि, अञा वधीक जेको आहे न इहे ॼण हिकिड़े क़िस्म जी तव्हांखे चवंदा न तीली हणणु बाहि वारो कमु थो करे, त उहो अञा शयूं माण्हू कैच थो करे उतां। घरनि में काई बि अहिड़ी ॻाल्हि थिए थी त ससु नुंहुं खे चए थी, नुंहुं ससु खे चवे थी, या इनफैक्ट पंहिंजे जेको आहे निणान सां ई का ॻाल्हि थिए थी त इहे शयूं कैच था कनि। ड्रामाज़ ॾिसनि थियूं, ज़ाहिरी ॻाल्हि आहे छोकिरियूं ड्रामनि में ई इलाही कुझु सिखनि थियूं। उन्हनि जे वात मां कॾहिं कोई अहिड़ो डायलॉग न ॿुधो हूंदो, कोई अहिड़ो लफ़्ज़ न ॿुधो हूंदो, पर तव्हां थोरी देरि सोचींदव फलाणो ड्रामो ॾिठई, उतां इहो डायलॉग कैच कयो अथई, अॼु पंहिंजी निणान खे चवे थी या पंहिंजी ससु खे चवे थी। त इहे शयूं थियनि थियूं। असां जेकॾहिं ड्रामाज़ पंहिंजे सिंधी चैनल्स ते जेके ॾेखारियूं था त उन में असां कोशिशि कंदा आहियूं त अहिड़ियूं नफ़रतूं न ॾेखारियूं, सुठो सब्जेक्ट आणियूं, सुठियूं शयूं ॾेखारियूं। ऐं कोशिशि शुरू खां वठी KTN स्क्रीन जी इहा ई रही आहे। अल्हम्दुलिल्लाह, आई एम ऑल्सो अ पार्ट ऑफ KTN चैनल। इन जो मूंखे फ़ख़्रु आहे ऐं मां तमामु घणी थोराइती बि आहियां त स्टिल आई एम द पार्ट ऑफ दिस फेडरेशन। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त असां वटि जेके ड्रामाज़ ठहनि था उन्हनि में नेगेटिविटी न आहे, पॉज़िटिविटी आहे। ऐं इलाही हद ताईं असांजी स्क्रीन माशाअल्लाह सां मां चई सघां थी त इलाही बहितर थी आहे ॿियनि चैनल्स खां, इलाही इम्प्रूवमेंट्स आयूं आहिनि। त इहो सॼो क्रेडिट जेको आहे असांजे ऑनर्स खे वञे थो, असांजे डायरेक्टर्स खे वञे थो। त इहे नयूं नयूं शयूं जेके असां आणींदा आहियूं त सुठो फील थींदो आहे। कोशिशि इंसान इहो करे त पाण पॉज़िटिव रहे तो हर शे उनकी ज़िंदगी में पॉजिटिव रहती। आप ड्रामाज वगैरह देखते हैं शोर भाई? बहुत शौक से देखता हूँ। उर्दू ड्रामेज देखते हैं? हाँ जी बिल्कुल।
असल में ड्रामा जो फील्ड है उससे हमारा ताल्लुक है बहुत बड़ा। मेरे वालिद जो थे वो स्क्रिप्ट राइटर भी रह चुके हैं माशाल्लाह। तो। और दूसरी बात ये कि आपने एक ड्रामा बहुत मशहूर देखा होगा, पसे आईना। बिल्कुल देखा तो था। रुबीना अशरफ जी जो हैं वो हमारी रिलेटिव हैं। अरे वो तो इंस्पिरेशन थी हाँ उस जमाने में हमारी। अच्छा, अभी आप बड़ी अच्छी आपने एक बात करी कि हम इतने शौक से हम दूसरे ड्रामे देखते हैं पड़ोसी मुल्क के। हाँ। मुझे सिवाय उन ड्रामों में पॉलिटिक्स के अलावा कुछ दिखता ही कुछ नहीं है। नजर नहीं आता। ठीक सही है, बात है। वो स्क्रिप्ट ही नहीं है। हाँ। अब अगर देखें, हम बहुत बड़ा नाम है बाबा का, गजनफर बाबा में ले जी रहा हूँ जी नाम, जी मैंने जी उनके जी। साथ काम किया है। हाँ उनका एक ड्रामा था जोक सयाल, हाँ हाँ शायद हाँ आपने देखा हाँ पीटीवी हाँ, का। देखा था। तो वो क्या स्क्रिप्ट होती थी, क्या ज़बरदस्त कॉमेडी। अगर देख लें 50-50 आप देख लें, ये भी एक अलग ब्रेक ही ले लेते हैं, इस बात को हम कंटिन्यू करेंगे क्योंकि मज़ेदार बहुत बात अच्छा टॉपिक है और इस पे बात करनी चाहिए हमें। जी व्यूअर्स, तो वक्त हुआ एक नन्हे ब्रेक जो जल्दी वापस आ जाए। वेलकम बैक व्यूअर्स, बिहर तव्हांजे साम्हूं हाज़िर आहियूं ऐं ब्रेक खां पहिरियां असां ॻाल्हियूं पिया कयूं ड्रामास जे हवाले सां ऐं शोभी भाई असांखे ॿुधाइनि पिया, उहा ॻाल्हि असांजी अध में रहिजी वई। तो मैं चाहूँगी कि उस बात को हम कंटिन्यू करें। सीरियल हमारे हमेशा से अच्छे हैं, बेशक। हमेशा से। वो किसी भी चैनल पे हों, भले यहाँ हो, यहाँ के हमारे ड्रामे हैं, हमारे KTN के ड्रामे इतने अच्छे हैं। माशाल्लाह। और हमारे सिंध धरती के जितने भी आर्टिस्ट हैं वो सब अच्छे हैं। उसमें आप सबसे पहला बड़ा नाम आप देखें, शफ़ी मोहम्मद साहब हमारे मौजूद हैं, सुहेल असगर साहब मौजूद हैं। और एक और नाम मुझे मारवी ड्रामे में थे, औरंगज़ेब लाशारी साहब को देख लीजिए। मतलब ये सारे वो एक्ट्रेस हैं जो हकीकत थे। अगर उर्दू मीडिया से चले जाए, तलत हुसैन साहब, फिरदौस जमाल साहब, आपका गुलाब चांडियो साहब मरहूम, क्या बात थी। मतलब ये वो हकीकत थी। हमारा जो ये वाला मीडिया यानी हमारे ड्रामे सीरियल वाले, वो हमेशा से हम पूरी दुनिया पे शुरू वक्त से ही छाए रहे हैं। सबसे बड़ा नाम शफ़ी मोहम्मद शफ़ी मोहम्मद, क्या बात है साहब जो हैं, और सकीना समूह सकीना समूह आपा के साथ मैंने PTV पे बहुत काम किया है। उसके अलावा मुमताज़ कमल साहिबा, उनके साथ बहुत काम किया है मैंने। KTN पे भी बहुत काम किया है, PTV पे भी बहुत काम किया है। ये वो नाम है कि मतलब आज भी आपको एक इंस्पिरेशन आती है, सीखने को मिलता है, सीखने जब को देखें मिलता दिल है। में हाँ। ये है इनके लिए। मैं ये कह सकता हूँ कि ये दिल में बस गए। हाँ। इनका काम, इनका रवैया, इनका लहजा, इनका बोलना, इनका उठना, हर एक चीज़ इनकी ऐसी। इन तमाम तर ये आर्टिस्ट नहीं, मैं कहता हूँ जी आर्टिस्ट तख्लीक होता है, बनाया जाता है, लेकिन इनको अल्लाह रब्बुल आलमीन ने बनाया था। बेशक, तख्लीक बिल्कुल किया सही था, ये बात वो है। लोग हैं। आप यकीन करें, एक वक्त था जब मैं PTV पे काम कर रही थी और सकीना समूह आपा मेरे साथ काम कर रही थी। मुझे सिर्फ उनकी एक बात याद है, उन्होंने मुझे सिर्फ एक चीज़ कही। उस वक्त जाहिर सी बात है सीख रहे थे हम भी, तो मुझे उन्होंने कहा कि किरण, डायलॉग तो तुम बोलोगी लेकिन तुम्हारे जो एक्सप्रेशंस हैं वो तुम्हारे चेहरे से फील होने चाहिए। ऐसा ना हो कि तुम्हारी आंखें कुछ बोलें, तुम्हारे होंठ कुछ बोलें, तुम्हारी बॉडी लैंग्वेज कुछ बोले। बोलो कुछ इस तरह से, इस अंदाज से कि तुम्हारी आंखें जैसे ना वो बिल्कुल एक डांस करना शुरू कर दें। और कितना मुश्किल है ये सब। और मैं उनको देख रही थी, मैं कह रही थी मैं ये एक्सप्रेशन दूं तो दूं कैसे। और यकीन करें, मैं उस वक्त वाकई उनको फॉलो करती थी, मैं उनकी कॉपी करती थी एक टाइम पर। अच्छा, मुझे तरह से यूँ हुआ, मुझे बड़ा, मैं अपनी बड़ाई पेश नहीं करूँगा बिल्कुल भी, क्योंकि मेरे जो मामू M.A. सलाम साहब, जी जी, वो फिल्म डायरेक्टर, नई लैला नया मजनू, रूठू सवाद, जितनी पाकिस्तानी मुलाकात फिल्म, वो सारी उनकी डायरेक्शन में। अच्छा, दूसरा बड़े ताया जो थे हसन रज़ा लाहौर में, माशाल्लाह, उनका इंडस्ट्री से ताल्लुक़, मशरिक़ अखबार, वो सहाफ़ी थे और डायरेक्शन से भी उनका ताल्लुक़ था। तो चांद सूरज फिल्म म्यूज़िक की और बहुत सारी फिल्में उनकी क्रेडिट्स में। फिर मैंने आपको बताया रुबीना अशरफ जी हमारी रिलेटिव में। इस हवाले से मुझे मतलब इंडस्ट्री में घुसने का बड़ा आसान सा मौका मिल गया था रास्ता। तो मैंने इन लोगों को बड़े करीब से देखा। ये जितने नेचुरल स्क्रीन पे थे उससे कई गुना ज़्यादा सॉफ्ट, प्यारे, ये वैसे आम जिंदगी में थे। कोई किसी किस्म की मतलब इनकी वो नहीं थी कि मैं बहुत बड़ा एक्टर हूँ, मैं शफ़ी मोहम्मद साहब हूँ, मेरे करीब मत आना। आजकल ऐसा हो रहा है, 6-6 गार्ड और साथ साथ ये पीछे प्रोटोकॉल की गाड़ियाँ। वो ऐसे नहीं थे, बिल्कुल सादा लू लोग थे और सच्चे जिसे कहते हैं। तो एक मुझे बड़ा उनका एक अच्छा, मैं अभी आज हमारे शो में वो भी आए हुए थे, अभी क्या नाम है, कैसर साहब, तो फजीला बाजी से भी बहुत ज़बरदस्त रही है।
इतनी प्यारी हैं वो, माशाल्लाह, मैं शी क्या इज बस नो डाउट शी आज इज तक वंडरफुल लेडी। तो मैंने अभी जरूर रिसेंटली शेयर लास्ट करूंगा, ईयर ही हाँ। मैंने उनके साथ काम किया है। क्या बात है। ऐसी अतीका उडू जी हैं, हाँ, अतीका आपा के साथ भी मैंने काम किया है, मतलब ये बहुत वो लोग प्यारी हैं। खातून है। हम इनके पास डर के गए हाँ तो उन्होंने कहा बेटा क्या बात है, तो मैंने कहा जी आप उसे, अरे अरे यहाँ बैठो यहाँ बैठो, हाँ। बिल्कुल वाला, कोई सही। इनमें मतलब एटीट्यूड है ही नहीं। नहीं है, बिल्कुल भी नहीं ये। है, बिल्कुल भी और नहीं। अल्लाह ने कितना इनको नाम भी दिया है। सही बात है। ये है। तो इसी बात पे अब आप हमें कुछ सुनाएं। अच्छा ये भी है। ऐसा भी है, आज तो हम दोनों ने ही गपशप करनी है। अच्छा जी, बड़ा खूबसूरत सा एक, कुछ अच्छा तो मतलब ये रोमांटिक क्या सा होना सुनाना चाहिए, जरूरी है। है ना। मौसम भी अच्छा है मौसम तो है। और मैं कहती हूँ कि थोड़ा कुछ रोमांटिक सा कुछ होना चाहिए। शुक्र है। शुक्र शुक्र शुक्र। लेजेंडरी, अभी हमने मैडम नूरजहां का गाना गाया, जुबैदा खानम जी का भी था वो, और हबीब अली मोहम्मद साहब का गीत गाया। अब मेरा दिल चाह रहा है एक फिल्मी गीत पाकिस्तानी ही सुनाऊं। बिल्कुल बिल्कुल। गम से आशिना होकर अपने महबूब से जुदा होकर, दिल कहीं जब जब सुकून न पाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई प्यार से बुलाएगा, जब कोई प्यार से बुलाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई लज़्ज़तें गम से आशिना होकर अपने महबूब से जुदा होकर, लज़्ज़तें गम से आशिना होकर अपने महबूब से जुदा होकर, दिल कहीं जब सुकून न पाएगा, दिल कहीं जब सुकून न पाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई ये गाना गाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई पे नाम होगा प्यार का, शम्मा देख कर जले दर्द तेरा। तेरे लब पे नाम होगा प्यार का, शम्मा देख कर जले दर्द तेरा। जख्मी दिल जब सुकून न पाएगा, जब सुकून न पाएगा, तुमको एक शख्स याद आएगा। जब कोई प्यार से बुलाएगा,
कोई प्यार से बुलाएगा हम जरूर जाएंगे। कोई प्यार से बुलाएगा तुमको एक शख्स याद आएगा जब कोई। वाह जी वाह, क्या बात है। जब कोई प्यार से बुलाएगा तुमको एक शख्स याद आएगा। अच्छा, वो इस तरह क्यों बोलते थे? वो असल में वो क्या कहते हैं ना, अपना उसका शिकार था, एहसास कमतरी का शिकार था वो। हालांकि बहुत जबरदस्त लॉयर था वो। अच्छा अच्छा, मतलब था नहीं है अभी भी। अच्छा अच्छा, अल्लाह उसको जिंदगी दे। शाहिद आलम साहब, आप इस वक्त वही दुबई सोची में थी कहाँ चला गया। तो वो ना, वो एक अजीब कंफ्यूज टाइप का मेरा क्लास फेलो था वो। सही सही। हर काम में जो ना शहबाज यार शायद ये सही नहीं हो, देखना ठीक है ये सही है, ठीक नहीं है ये। अब मैं कह रहा हूँ नहीं ठीक ठीक है यार, तुमने बहुत जबरदस्त किया, ये बड़ा जबरदस्त तुमने ये। नहीं नहीं ये नहीं, एक होते हैं इस तरह के लोग, होते हैं कंफ्यूज लोग होते हैं बहुत। उनको मतलब एक सेटिस्फेक्शन नहीं मिलती नहीं अपने काम से, बिल्कुल नहीं। अपने काम से वो मुतमईन नहीं होते। अलाए चो ये थींदा आहिनि व्यूअर्स, छा थींदो आहे जो सेल्फ कॉन्फिडेंस शायद कमी थींदी आहे। तो ये उस दौर की बात है, सीवीयू की दीवार थी खाली, उस वक्त सीवीयू बना नहीं था बिल्कुल। तो हम लोग अक्सर बेशतर क्लिफ्टन नहीं था, बैठ जाया करते थे। तो वो यार ये गाना सुना दे यार। अब जैसे ही मैं बोलूं जब कोई प्यार से बुलाएगा हम जरूर जाएंगे। मैंने कहा तुम्हें कोई नहीं बुलाएगा। जबरदस्त। तो व्यूअर्स मूंखे हींअर ख़बर पई आहे त मे बी शायद लाइन्स कुछ बेटर थियूं आहिनि ऐं तव्हां कोशिशि कयो, कॉल करे ॾिसो असांखे। जेकॾहिं तव्हांजी कॉल मिली वञे त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, न मिली त पोइ सुभाणे इंशाअल्लाह ट्राई कंदासीं वरी, न त मंडे ते त गॾु ई गॾु आहियूं। ऐं कॉल मिले थी त वधीक सुठो आहे, तव्हां सां गपशप कंदासीं, छो त इलाही ॾींहं थिया आहिनि पंहिंजे व्यूवर्स सां गपशप कई कोन्हे। मज़ा आता है हमारे कॉल्स जब करते हैं, हमें कॉलेज हमारे फैंस जो होते हैं, व्यूवर्स होते हैं, व्यूवर्स कॉल करते हैं, बहुत अच्छा लगता है। और बिल्कुल मिस कर रही हूँ। हाँ जी, हम मिस कर रहे हैं उनको, क्योंकि हमें उससे ये अंदाज़ा होता है कि हमसे लोग कितना मोहब्बत करते हैं, अभी भी कितना प्यार करते हैं, हमारे इदारे को कितना अप्रिशिएट करते हैं, हमें अप्रिशिएट करते हैं। तो जी कॉल बहुत ज़रूरी है, करते रहिए। ये तो मेरा मैसेज है आप हर शो में आपके लिए। आपको तो माशाल्लाह बहुत मैसेजेस आते होंगे फेसबुक वगैरह पे, करते होंगे फैंस। अप्रिशिएशन जो मिलती है ना बहुत ज़रूरी होती है। मैं सोच रही हूँ कॉन्फिडेंस बिल्डअप होता है। हाँ, मैं सोच रही हूँ अभी कि एक पेज बनाना चाहिए ऐसा कि जिसके अंदर हमारी पूरी टीम हो। और अच्छा, मैं समझा अपने लिए आप तो ऑब्वियसली स्टार हैं। नहीं मैं, अच्छा मजे की बात, मेरा पेज मैंने खुद भी नहीं बनाया हुआ। फेसबुक आईडी अगर है तो वो मेरी पर्सनल है, इंस्टाग्राम में यूज नहीं करती। और जितने भी पेजेस बने हुए सारे पुराने और फेक बने हुए, और आईडीज भी पुरानी फेक बनी हुई है, तो उनको प्लीज ऐड मत कीजिएगा। मैं बहुत टाइम से ये चीज़ बोली है, मैंने पहले भी बोली है, हाणे भी चवां थी त मुंहिंजी काई आईडी कोन अथव, काई मतलब कोई पेज कोन अथव, उनखे न लाइक कजो न उन्हनि खे रिप्लाई कजो, छो त अलाए कंहिं ठाहियूं आहिनि मूंखे बि न आहे ख़बर। त ईअं फेक आईडीज़ जो अॼुकल्ह ट्रेंड भी चइजे तमामु घणो आहे। और इस पर तो मैंने ये भी सुना है कि कहते हैं कि इजी लोड करा दो। हाँ जी बिल्कुल। आपके साथ ऐसा कोई इंसिडेंट हुआ है? नहीं हुआ, बिल्कुल भी नहीं हुआ। पक्की बात है? पक्की बात है। ऐसा होता तो है वैसे। कोशिश की थी मेरे एक दोस्त ने। अच्छा। हाँ जी, शावेज नाम है, मैं बिल्कुल ले रहा हूँ स्क्रीन पे नाम। बहुत ट्राई करी उसने। अच्छा। मैं यूं हूँ, मैं आपको बहुत पसंद करती हूँ। पहली बात तो ये कि हम तो मीडिया के लोग हैं, समझ जाते हैं फौरन, तो हमें तो बिल्कुल पता चल जाता है। अच्छा नहीं माना एंड में आखिरकार वो पूरा वीक करने के बाद थक गया वो। तो बोला यार मैंने तेरे आगे हाथ जोड़ लिए, मैंने कौन है। जब ही आया मैसेज तो जबरदस्त, अच्छी बात है ना ये। तो ये न कंदा क्यों, मतलब छा फ़ाइदो मिलंदो आहे? मां त इहो सोचींदी आहियां कंहिंजी फेक आईडी ठाहे करे छोकिरी थी करे ॻाल्हाइण मां कहिड़ो फ़ाइदो आहे। अगर तव्हां में तव्हांखे कोई कमु आहे कंहिंमें त तव्हां उन्हनि सां पर्सनली बि ॻाल्हाए सघो था। हेल्प करणु न करणु उहा उन्हनि जी मर्ज़ी, अलाह त आहे। पर कंहिंखे जेको आहे ईअं चइजे त मिसयूज़ करणु कंहिंजी आईडी, कंहिंजो नालो, इहो बि ग़लति आहे, न करणु खपे। आर्टिस्टनि जो ॾिसो कहिड़ियूं फेक आईडीज़ ठहियल आहिनि, अलाए कंहिं ठाहियूं आहिनि, उन्हनि खे बि ख़बर न आहे। उहे बि वीचारा चवंदा आहिनि ठीकु आहे हलनि पियो हले पियो। पर मां चवां थी त ईअं न कंदा कयो, ग़लति हरकत आहे यार। ऐं सोशल मीडिया जो दौरु आहे, ऐं एतिरी हद ताईं सोशल मीडिया फैलिजी चुको आहे
जो रातों रात जेको आहे इंसान खे ख़बर ई न पवंदी आहे त छा थी वियो। बहरहाल ॻाल्हियुनि जो सिलसिलो ईअं कंटिन्यू रहंदो। टाइम थी वियो हिकिड़े नंढे ब्रेक जो, जल्दी वापसि था अचां। वेलकम बैक व्यूअर्स, भी तव्हां सां हाज़िर आहियूं ऐं फाइनली अल्हम्दुलिल्लाह कॉल्स अचणु शुरू थी वियूं आहिनि ऐं माशाअल्लाह सां असां वटि कॉल बि आहे हींअर। प्रोग्राम जी फर्स्ट कॉल। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। मूंखे इश्क जो शौक़ त न हुयो। वाह वाह। मूंखे इश्क जो शौक़ त न हुयो तो आशिक मूंखे बणाए छॾियो साईं। हाय 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 हाय, कंहिं कयो भाउ? दिमाग़ नाले गोपाल सुंदर खान ॻाल्हायां। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्लाह साईं जा एहसान आहे, खेर लॻो पियो आहे। तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। तव्हांखे आशिक कंहिं बणायो इहो त ॿुधायो। बस कोई त आहे न। कोई आहे? माशाअल्लाह, ज़बरदस्त ज़बरदस्त। त भाउ, कंबर जो मौसम कीअं आहे? माशाअल्लाह जुड़ लॻो पियो आहे, हवायूं ने ॾाढी मौसम प्यारी आहे। ज़बरदस्त। बारिश वारिश थी आहे या न? न, सुबुह थोड़ी हल्की थी, हाणे न आहे। अच्छा अच्छा, सही। त अॼु माशाअल्लाह सां कॉल तव्हांजी मिली आहे ऐं तव्हां जेको आहे यकीनन सेट ॾिसंदा हूंदा असांजो। तव्हांखे कीअं लॻो असांजो नओं सेट? माशाअल्लाह ॾाढो सुठो लॻो। बहितरीन बहितरीन बेस्ट। ज़बरदस्त ज़बरदस्त। इन खां अलावा छा चवणु चाहींदव ॿियो भाउ? ऐं टॉपिक छा आहे अॼु? भाउ टॉपिक त असां कोई रखियो ई कोन हुयो, बसि ईअं ई गपशप पिया कयूं, रिवायात ते ॻाल्हि पिया कयूं त अॼुकल्ह जेके रिवायातूं आहिनि उहे चेंज थी चुकियूं आहिनि। हाँ जी जी, हिकु सॉन्ग यादि कयो, असांखे ॿुधायां? जी जी, ॿुधायो ॿुधायो। ओके। प्यार दरिया वा दरिया लटजी थो वञे। प्यार दरिया वा दरिया लटजी थो वञे। नेठ इंसान वा इंसान बि मटजी थो वञे। प्यार दरिया वा दरिया बि लटजी थो वञे। ज़बरदस्त ज़बरदस्त, माशाअल्लाह। ॿियो छा चवणु चाहींदव भाउ? ऐं जेके बि सभु ॾिसंदा स्मार्ट सुनाज को पंहिंजी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। माशाअल्लाह, अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। माशाअल्लाह सां पहिरीं कॉल असांजे शो जी ऐं जल्दी जल्दी सां नंबर्स मिलायो, कॉल कयो, असां सां ॻाल्हायो, कचहरी कयो। अरे मूंखां त हिकिड़ी ॻाल्हि विसरी वई। अॼु जेका मां ड्रेस पाती आहे हिन जे बारे में त मां तव्हांखे ॿुधाई कोन्हे। तक़रीबन प्रोग्राम जो एंड थियण वारो आहे। ही जेको ड्रेस अॼु मां वेयर कयो आहे ajwa.pk वारनि जो ड्रेस आहे। त ajwa.pk वारनि जो जेको पेज आहे इंस्टाग्राम ते, फेसबुक ते लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। उन्हनि जी ड्रेसिस तमामु सुठियूं ड्रेसिस अथव ऐं रीज़नेबल प्राइज़िस ते ड्रेस आहिनि। ही शिफॉन जी ड्रेस आहे, तव्हां ॾिसी सघो था। पर्पल बिल्कुलु डिसेंट लुक आहे हिन जो ऐं हिन में खोड़ सारा कलर्स अथव। तव्हां बाय करे सघो था, पंहिंजे फ्रेंड सर्कल में बि ॿुधाए सघो था। ajwa.pk जे नाले सां पेज आहे। इन्हनि जी ड्रेसिस तव्हां बाय कयो, इन्हनि जे पेज ते तव्हां वञी करे कमेंट कयो, शेयर कयो ऐं लाइक कयो इन्हनि जो पेज ajwa.pk। त खोड़ सारा कलर्स आहिनि। शिफॉन में कमु कनि था, लॉन ते कमु कनि था, कॉटन ते कमु कनि था, फॉर्मल, सेमी फॉर्मल, हर क़िस्म जी उन्हनि वटि ड्रेसिस आहिनि। त तव्हां आराम सां घर वेही करे जस्ट 1 क्लिक अवे तव्हांजो पार्सल हूंदो ऐं विदिन 2 डेज़ तव्हांजे डोर स्टेप ते तव्हांजो पार्सल हूंदो। त जल्दी जल्दी सां कॉल मिलायो, असां सां ॻाल्हायो, मौसम जे हवाले सां असांखे इंफॉर्मेशन ॾियो त तव्हांजे शहर में बारिश थी, मौसम कीअं है, गर्मी आहे, झड़ आहे या बारिश थी रही आहे या थी चुकी आहे। सो तव्हां सां ॻाल्हाईंदे बि असांखे टाइम थी वियो आहे, कचहरी करण ते दिलि चए थी, तव्हां सां ॻाल्हाइण ते दिलि चए थी। तव्हां सभिनि खे मां ऐं शोभी भाई मिस करे रहिया आहियूं। त असां वटि हिकिड़ी ॿी बि कॉल आहे। ज़बरदस्त। हेलो, अस्सलाम वालेकुम। किरण आपकी मां आमना थी ॻाल्हायां। जी जी आमना, कीअं आहियो? ठीकु आहियो? अस्सलाम वालेकुम। न बाबा न, मां त समय एकदम नाराज़ आहे। तूं बि यादि ई नथी करीं। अरे मां त एॾनि ॾींहंनि खां चवां थी
त कॉल्स कयो पर नंबर ई जेको आहे असांजो ख़राब। तो बेवफा आहे, तू भी मुंहिंजी बेवफा आहे। हाय मां बेवफा न आहियां ना। हा तू वॾी बेवफा आहे, तू जॾहिं ख़ूबसूरत आहे तू तॾहिं बेवफा आहे। चवंदा आहिनि ख़ूबसूरत माण्हू बेवफा हूंदा आहिनि। हाँ तू बेवफा आई न, तू वञी आमना के भेण खे यादि भी नथी करे। न आमना त मुंहिंजे दिलि में आ, आमना खे मां कीअं थी विसारे सघां। दादा मुझे हिकिड़ो दफ़ो बि न खई, मां यकी प्रोग्राम ॾिसां थी। अल्लाह आमना कीअं आहियो तव्हां, ठीकु आहियो? मुंहिंजी त किटी आहे, किटी मां न ॿधी था कयूं। हेलो शोभी भाई, अस्सलाम वालेकुम। इग्नोर मारी। जय शोभी भाई। जी विशेष भाई ठीक लगा क्या होता? बिल्कुल ठीक हूँ, आपकी सारी बात सुनी। बेवफा हम लोग बिल्कुल नहीं है, कुछ टेक्निकल बातें होती हैं। आप दोनों बेवफा हैं, आप भी बेवफा हो गए। अच्छा आप बेवफा और हंस रही है भाई, अब डेली हमने आमना का नाम लेना है। बिल्कुल ठीक है, वरना आमना नाराज हो जाएगी और आमना को हम नाराज नहीं देख सकते। आमना ताके मां नाराज नहीं दिसी सका। ना बाबा ना, बस मां तां किटी करे छडिया। बधी कयो न बधी। ना बाबा ना, शबी भाई मुझे नालो तो करी या को शबी भाई के फरमाइश टॉपिक निभानो। कह रहे हैं आप नाम ही नहीं लेते हैं मेरा। आमना बिल्कुल लेते हैं नाम, आपने देखा नहीं होगा। शबी भाई एडो सुठो है, एडो सोबर लगो मम्मी। बिल्कुल बिल्कुल। ॿियो छा चवणु चाहींदो आमना? ॿियो मां छा चवणु चाहियां, मुंहिंजो नालो छा खणो? आमना ठीकु आहे। हा हाणे थी खणे, अॻिते त नथी खणे। रोज़ खणंदसि हाणे, सुबुह शाम आपको तो आमना नाम ही इतना खूबसूरत आमना, जाहिर बात है बीवी का भी नाम है। बिल्कुल। ऐं ख़बर अथव मुंहिंजे मामा जी धीउ जो बि नालो आमना, इहे न त हुनखे हिनुकियूं थियण शुरू थी वञनि उते। पोइ वरी मूंखे फोन करे चवंदी त एॾियूं हिनुकियूं थी वञनि करो। न बिल्कुल न बिलीव मी, मां भी सभिनीनि व्यूअर्स के जेको मिस कयां पई शो में। असल में कुछ प्रॉब्लम्स जी वजह सां जेको कॉल्स कंहिंजी भी न पई मिली सके, इन जे करे यकीन कयो सभिनीनि खे मिस कयूं पिया। इहो हिकिड़ो शो में हिकिड़ो ख़ाल हुयो। असांजे शो जी ख़ूबसूरती ही इहा आहे त असांजा व्यूअर्स असांखे कॉल कंदा आहिनि, असां उन्हनि सां ॻाल्हाईंदा आहियूं। पर न, तव्हांजी नाराज़गी भी जाइज़ आहे। इन नाराज़गी खे दूर कयो, हाणे दोस्ती था कयूं। इंशाल्लाह तव्हांजो नालो हाणे मां डेली खणंदमि, ठीकु आहे आमना? हाँ तव्हांजो सेट ॾाढो प्यारो वञे थो, सेट नओं। थैंक यू सो मच, पंहिंजो ख्याल रखजो। अल्लाह हाफ़िज़। आमना जेको आहे जॾहिं बि कॉल कंदी आहे असांखे इहो ई चवंदी आहे त तव्हां मुंहिंजो नालो कोन था खणो। असल में ईअं नाहे हूंदो, असांजे दिलनि में आहियो तव्हां। जेके बि असांजा भाइर भेनर आहिनि, जेके असांजा चाहींदड़ आहिनि, ॾिसंदड़ आहिनि, उहे असांजे दिलनि में आहिनि। तव्हां असांखे मोहबत आहे, तव्हां असांखे एतिरी मोहबत ॾियो था, एतिरो प्यारु ॾियो था, एतिरी इज़त असांजी कयो था, त ज़ाहिर आहे उनजे जेको आहे बदौलत असां बि तव्हांखे उहो ओतिरो ई प्यारु ॾियूं था, ओतिरी ई मोहबत ॾियूं था। ईअं नाहे हूंदो त कोई यादि न हूंदो आहे, बिल्कुलु तव्हां सभई यादि हूंदा आहियो। पर कुझु शयुनि में असां बि मसरूफ़ थी वेंदा आहियूं जो डेली कंहिंजो नालो नथा खणी सघूं। पर एतिरो मां ज़रूरु चवंदी आहियां। ऐं मां जॾहिं खां बि मंडे खां शो स्टार्ट कयो, सेट कंप्लीट थी वियो ऐं असां ऑन एयर आया आहियूं, त मां इहो ई पई चवां त असांजे जेके बि व्यूअर्स आहिनि मूंखे यादि अचनि था। ऐं इहो वाक़ई ख़ाल हुयो। मूंखे ॾाढी ख़ुशी महसूसु थी थिए त कॉल्स मिलणु शुरू थी वियूं आहिनि। तव्हां सां असांजी डायरेक्ट इंटरेक्शन थी वई आहे। हींअर असां सां गॾु वरी कॉल आहे। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, अती क्या हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह भाउ, ठीकु ठाक। केरु पियो ॻाल्हाए? हा भेण, यूं थो ॻाल्हायां शिकारपुर खां। जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मालिक लख सां ताप लॻा पिया भेण। अल्हम्दुलिल्लाह। हा ॿियो केरु आहे भेण? अॼुकल्ह गेस्ट न टकरायो भेण, उगाइणो अदा बस अॼु असां सोचियोसीं त तव्हां सां गपशप कयूं, कोशिशि कयूं पिया त लाइन्स थोरियूं ठीकु थी वञनि, त तव्हां सां जेको आहे ॻाल्हायूं। ऐं जी कोशिशि त कई हुईसीं त कोई गेस्ट अची वञे, पर कोई लाइनअप न थी सघियो। जी या कभी अली छोकिरी बि बाज आवाज़ ॾाढो सुठो आहे, ख़बर आवाज़ अथई। जी माशाल्लाह। सलाम ॿुधाए। जी माशाल्लाह। ॿियो छा चवणु चाहींदो भाउ? बस भेण इहो ई ॻाल्हाइणु चाहियां। ठीकु आहे भाउ, ठीकु आहे। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। थैंक यू सो मच फॉर कॉलिंग। ईअं सुठो लॻंदो आहे। कोशिशि कंदा आहियूं त डेली को न को गेस्ट हुजे। ऐं जेकॾहिं न बि कोई लाइनअप थी सघे थो त तव्हांजो असांजो साथ आहे। ऐं ॿियो शोभी भाई जा गाना
शोभी भाई जा गाना असां कीअं था मिस करे सघूं पिया। तो शोभी भाई आजकल जिंदगी में क्या चल रहा है? और ज़िंदगी में अच्छा यही है, शोज़ हैं, रिकॉर्डिंग्स हैं, एक स्टूडियो है मेरा अपना, ये है सही। तो एक दफा कॉल और ले लेते ले हैं। लेते हैं। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम जी। वालेकुम सलाम। केर पे ॻाल्हाए? अजी फरमान जी भुटो ठाहिर थी था ॻाल्हायां। जी जी भाउ कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह जी आऊं बिल्कुल ठीक हूं। मुझे ठीक है। अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। जी भाउ मौसम कीअं है? हींअर त मौसम ज़बरदस्त आहे, गर्मी न आहे, जेको आहे नॉर्मल आहे मौसम। अच्छा अच्छा, बारिश थी आहे या न इन पासे? न हिन पासे त फ़िलहाल बारिश न आहे थी, जेको आहे सो हवा हले थी, मतिलबु हींअर इम्कान आहिनि बारिश थियण जा। अच्छा अच्छा, सही सही सही। जी जी ठीक आहे, हलो अल्लाह साईं खां दुआ आहे त रहमत वारी बारिश थिए। आमीन। जी जी बिल्कुलु इंशाअल्लाह अल्लाह कंदो त ईअं ई रहमत वारी बारिश। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। ॿियो छा चवणु चाहींदो भाउ? माशाअल्लाह तव्हांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे ऐं घणनि ॾींहंनि खां पोइ अॼु मतिलबु लाइव कॉल ते असां आयासीं, तमामु घणी ख़ुशी थी। तो जी जी जी, मीर मोहम्मद मुजरिम के कोच बिल्कुलु बिल्कुलु। तव्हांखे सेट कीअं लॻो असांजो? माशाअल्लाह तमामु बहितरीनु सेट लॻो, मतिलबु पहिरियां वारो बि सुठो, हींअर त माशाअल्लाह तमामु बहितरीनु था। जी जी महिनत आहे सभिनी जी, जेको आहे सो एतिरो सुठो प्रोग्राम कनि था ऐं इन खां अलावा वरी सुठा सुठा मतिलबु सेट सजाइनि था, माशाअल्लाह तमामु सुठो थो लॻे। जी जी भाउ, थैंक यू सो मच, थैंक यू। ॿियो कुझु चवणु चाहींदव? शोभी भाई सां ॻाल्हाईंदव? ओके ओके, पंहिंजो ख्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह हाफ़िज़। बिल्कुलु, ऐं इहा ई ख़ुशी जी ॻाल्हि आहे त फाइनली तव्हां सां जेको आहे इंट्रैक्शन असांजो थियो आहे, कॉल्स अची रहियूं आहिनि, मज़ो ईंदो आहे तव्हां सां ॻाल्हाइण में। कुझु तव्हांजी ॿुधंदा आहियूं, कुझु असांजी त हुअं ई तव्हां ॿुधंदा आहियो, पर कुझु तव्हांजो जेको ॿुधंदा आहियूं त ख़ुशी महसूसु थींदी आहे। ईअं फील थींदो आहे त असां पंहिंजे घर भातियुनि सां ई ॻाल्हायूं था। तो माँ शोभी भाई की तरफ इंदस। अच्छा माशाल्लाह, आप इतने बिजी रहते हैं तो फिर आप घर में टाइम कैसे देते हैं? तमाम तर मसरूफियात के बाद जितना भी टाइम बचता है वो घर में ही मैं देना पसंद करता हूँ, क्योंकि मेरी जो बेटी है वो मुझे बहुत ज़्यादा मिस करती है, मैं भी उसे बहुत मिस करते रहता हूँ। ये बेटियां तो होती हैं अब्बा की। तो घर में भी टाइम देना बहुत ज़रूरी है, लेकिन जो भी कुछ अगर हम कर रहे हैं तो वो हम अपने प्यारे और अपने लोगों के लिए कर रहे हैं, ज़ाहिर है। सही बात है। चले, ऑल द बेस्ट। असां सां गॾु कॉल भी आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। अरे मुरली चांगरा सापुर चांगरा भेण। जी जी भाउ, कीअं आहियो? ठीकु आहियो? ॾाढो फर्स्ट क्लास असां वटि मौसम बरसात थो पियो थिए। अरे वाह वाह, माशाल्लाह। छाप चाकर ॾाढो फर्स्ट क्लास मौसम लॻो पियो आहे, ॾाढो फर्स्ट क्लास तव्हांजो प्रोग्राम पियो हले, ॾाढी ख़ुशी थी। थैंक यू भाउ, थैंक यू। ॿियो सभु ख़ैर आहे? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांजी पूरी टीम ख़ुशि आहे? जी जी अल्हम्दुलिल्लाह, सब ठीक। शेर हल्को फुल्को तव्हां ॿुधायूं? ॿुधायो ॿुधायो। छा रखियो आहे नफ़रतनि जी बाह में, वाह माणपो ज़िंदा रहे तो चाह में, वाह। मूं कई तुंहिंजे हवाले ज़िंदगी, क्यों न वेसा में, रूह मुंहिंजो राति जो तारो बहियो, तो जॾहिं सॼो पुरकी साह में, वाह वाह। सार जी सोमवार पोइ त वहशी लॻल आहे भंडाह में, शांग खे ॻोल्हियो न बाज़ार में, हू कंडा पेड़े थो तव्हांजे राह में। वाह वाह वाह, जबरदस्त। पाण लिखियो अथव? पूरी टीम खे शेयर मां डेडिकेट कयां थो ऐं पूरा जेके बि असांजा कलर बहितरीन हुनखे कयां थो, बहितरीन कुर्बाना तव्हांजी। थैंक यू थैंक यू। दावत हुजे तव्हां पूरी टीम खे दावत हुजे। इंशाल्लाह इंशाल्लाह। भाउ पर मूंखे इहो त ॿुधायो, शाहपुर चाकर आहे कहिड़े पासे? मां कॾहिं बि न आहियां भई। हाँ शोभी भाई के भी असांजा सलाम। शोभी भाई भी क्या बात है? वालेकुम शोभी भाई के भी सलाम। वालेकुम अस्सलाम। भाउ मां तव्हांखां इहो थी पुछां, शाहपुर चाकर कहिड़े पासे आहे? शाहपुर चाकर बस शाहपुर चाकर की रिंग कयो नंबर ते तव्हांखे भले 50 ॼणा हुजो, मुंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि, ग़रीब आहियां पर दिलि जो बादशाह आहियां। अरे न न, उहा ॻाल्हि मां नथी कयां, बिल्कुलु बिल्कुलु। इहा ई मोहबतनि जी, नन्ही मोहबतनि जी असांखे ज़रूरत हूंदी आहे, पर मां चवां थी शाहपुर चाकर कहिड़े पासे आहे? मां कॾहिं बि न आहियां भई। नवाब शाह सां गॾु भेण ॾाढो बहितरीन मतिलबु अच्छा अच्छा, सही सही सही, ठीक। ख़िदमत चाकरी कंदासीं इंशाल्लाह भाउ, इंशाल्लाह इंशाल्लाह भाउ, इंशाल्लाह। ठीक आहे, पंहिंजो ख्यालु रखिजो। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा, त शाहपुर चाकर मीन्स त नवाबशाह वारे पासे आहे, छो त मुंहिंजो इन तरफ़ वञणु नाहे थियो ऐं कुझु अहिड़ा मतिलबु शहर आहिनि जिथे मां घुमियल आहियां, छो त बाबा जो जॾहिं ट्रांसफर थींदो हुयो, ही वॉज़ अ बैंकर एक्चुअली,
त जॾहिं बाबा जो ट्रांसफ़र थींदो रहंदो हुयो त असां वेंदा हुआसीं। मां त काफ़ी नंढड़ी हुयसि जो मूंखे त कुझु यादि बि कोन्हे, मूंखे सिर्फ़ु हैदराबाद यादि आहे, पंहिंजो ॻोठु ख़ैरपुर यादि आहे, सखर यादि आहे, ऐं उन खां पोइ जॾहिं कराची वसियासीं त कराची जा ई थी वियासीं। असां सां गॾु कॉल बि आहे। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कंहिंजे इंतज़ार में आहे, कंहिंजे वीचार में आहे, कंहिंजे इंतज़ार में, कंहिंजे वीचार में, हू आयो न ईंदो, ख़ाली रहूं थो निहारे। मीर मोहम्मद वग़ैरह दुबई खां। अस्सलाम वालेकुम भाउ, कीअं आहियो? ठीकु ठाक? वालेकुम सलाम। अॼु ख़ैर लॻो पियो आहे। ख़ुशि आहियो तव्हां बि? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक। तव्हां ॿुधायो दुबई जो मौसम कीअं आहे? दुबई जो मौसम अॼु तमामु ज़बरदस्त आहे। कल्ह बारिश थियो, तमामु मौसम ज़बरदस्त वीआईपी लॻो पियो आहे। अरे वाह वाह, बारिश थी मतलब दुबई में बि? जी 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 ज़बरदस्त ज़बरदस्त। ठीकु भाउ, ॿियो छा चवणु चाहींदव? ॿियो छा चवणु चाहींदव भाउ? तमामु ज़बरदस्त प्रोग्राम आहे। मां इहो ई चवणु चाहींदुमि त आदिल भाउ खे लख लख मुबारक। तमामु बहितरीनु जेको बैकग्राउंड आहे, तमामु वेरी वेरी नाइस। थैंक यू थैंक यू। तव्हांखे सुठो लॻो सेट? जी तव्हांखे सेट सुठो लॻो? जी तमामु बहितरीनु बैकग्राउंड, तमामु बहितरीनु लॻो। थैंक यू भाउ, थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। ऐं बि सोभी भाई सां बि ॻाल्हाईंदासीं। ॻाल्हायो ॻाल्हायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाहि व बरकातहू। कैसे हो सर, आप ठीक ठाक? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, आप बताएं। अल्लाह का करम है। आप सुनाओ, आप ठीक ठाक हो? खैर खैरियत? बस जी, हम क्या सुनाएं, हम आपको बहुत मिस कर रहे थे, अपने तमाम तर कॉलर्स को, और बड़ा क्योंकि बारिशों की वजह से कुछ लाइन में मसला है ना, कभी कभी कॉल नहीं मिलता और 2 दिन प्रॉब्लम था कॉल का, तो इसके लिए हम तो कॉल कोशिश करता है, लगता नहीं था। फिर जब आप ही ने बताया तो फिर हमने छोड़ दिया कॉल करना। तो मसला सही हो गया तो इंशाल्लाह कॉल करते हैं। इलाही आमीन। जरूर जरूर, बिल्कुल बिल्कुल। ठीक भा। जो भी प्रोग्राम केपीएन और कैसेट में जो भी प्रोग्राम चलता है, हम उसमें हमेशा शामिल होते हैं। जी 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 सही। जी जी। ॿियो कुझु चवणु चाहींदो भाउ? जी जी। मुंहिंजो दोस्त मुंहिंजो थियो जिते जो फरमान घुटो ॾेर खे, तो उनखे खोड़ सारा सलाम है। मुंहिंजो किरी प्यारो दोस्त, मुंहिंजो प्यारो बहितरीन सिमात सनाउल्लाह कंबर कुआं ते थियो जिते जो उनखे बि खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम वालेकुम सलाम। ओके जी, अल्लाह हाफ़िज़। थैंक यू भाई, थैंक यू। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफिज़। ज़बरदस्त, अच्छा लग रहा है अपने कॉलेज से दोबारा बात करके, क्योंकि जाहिर है वो भी कॉल्स कर रहे होंगे और कॉल्स नहीं मिल रही थी, तो दोबारा से जो लाइनें बहाल हुई हैं तो अच्छी अच्छी फीलिंग्स आ रही है। मौसम है, जाहिर लाइन जाहिर होता है, डिस्टर्बेंस होती है। क्या सुना रहे हैं अभी आप? अच्छा, फिर वही जरूरी है, मतलब जरूरी है ना। कोशिश करता हूँ मैं, आपको पता है मैं कोशिश ज़रूर करता हूँ। खान साहब फ़तेह अली का एक बहुत खूबसूरत सा गीत है, क्योंकि मौसम है तो जाहिर है आज मैंने अपना टॉपिक कर लिया है मौसम। सही है। नहीं बहुत अच्छी बात है, ऐसा होना चाहिए। बहुत ज़रूरी है। नुसरत फ़तेह अली खान साहब मरहूम का ये गीत। सावन की रातों में जब फूल खिले बरसातों हो, जब छेड़े सखियां बातों में मैनू याद तेरी
साथों जब छेड़े सखियां बातों में मैनू यादा तेरिया वे मैनू यादा तेरिया दिया ने मैनू यादा तेरिया दिया ने मैनू यादा। पकड़ के रह जाती हूँ पूछना कैसे शर्माती हूँ सारी बातें सुन लेती हूँ आधी बातें कह जाती हूँ खुशबू नहीं मिलती गलियों में कोई रंग नहीं रलियों में गाँव की सीधी गलियों में मैनू यादा तेरिया मैनू यादा तेरिया दिया ने मैनू यादा। सावन की भीगी रातों में जब फूल खिले बरसातों में जब छेड़े सखियां बातों में मैनू यादा तेरिया वे मैनू यादा तेरिया वे मैनू यादा तेरिया वे मैनू यादा। वाह ज़बरदस्त, बहुत प्यारा गीत आपने सुनाया। अच्छा ये नुसरत खान फतेह अली खान साहब का है नेचुरली, मतलब उन्हीं का ही गाया हुआ है? जी बिल्कुल उन्हीं का गाया हुआ है और ये फिल्म में भी है और जो खान साहब ने जैसा गाया है वो तो खैर इम्पॉसिबल सी बात है। तो ये जो उनका एक एल्बम आया था मस्त मस्त दम मस्त, उसी का ही है? नहीं उसके बाद का, उसके बाद का है जो उनका सेकंड एल्बम था। सेकंड एल्बम, थर्ड एल्बम में फिल्मी जब उन्होंने गीत किए थे, जब हमारे सैयद नूर साहब के साथ मिलकर उन्होंने फिल्म का म्यूजिक किया था, उसमें चूड़ियाँ वगैरह भी, चूड़ियाँ भी है लेकिन उसमें अमजद बॉबी का सारा म्यूजिक है, एक खान साहब का गाना है उसमें। ओके ओके ओके, तो ये उस दौर का गाना है। ठीक ठीक, नहीं माशाल्लाह नो डाउट बहुत प्यारा गाना। असां सां कॉल भी आए। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, मोहम्मद कुट्टो थी ॻाल्हायां बैरिया कराची खां। जी जी, कीअं आहियो भेण, ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु, तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। एक्चुअली मूंखे हिकु त मां इलाही एक्साइटेड आहियां जो मां इलाही 6 साल खां बाद थी ॻाल्हायां। सॉरी मूंखे तव्हांजी आवाज़ नथी सम्झ में, छा था चओ? मां चयो एक्चुअली मां इलाही एक्साइटेड आहियां, तव्हांजी शो में मां फर्स्ट टाइम कॉल कई आहे, पर मां केटीएन ते 6 साल खां पोइ कॉल कई आहे। ओ न न, वेलकम वेलकम थी चवां मां तव्हांखे। सो नाइस ऑफ यू, सो नाइस ऑफ यू। सेम हियर सेम। मुंहिंजी जॾहिं शादी न थियल हूंदी तो मां मॉर्निंग शो कंदी आहियां, तो हुन वक़्तु मां कॉल कई, वरी हाणे माशाल्लाह शादी थी वई आहे। जी जी माशाल्लाह, मुंहिंजो वेडिंग एनिवर्सरी आहे। अरे माशाल्लाह, हैप्पी वेडिंग एनिवर्सरी। थैंक यू। पर वो भी माशाल्लाह तेरी भी ना भी ना माशाल्लाह छही सिक्स्थ एनिवर्सरी, सिक्स्थ एनिवर्सरी आहे। माशाल्लाह माशाल्लाह, अल्लाह साईं तव्हांजी जोड़ी सलामत रखे ऐं तव्हांखे शादी जी खोड़ मुबारक हुजनि। माशाल्लाह टे बेबी बॉय आहिनि, उन्हनि जे लाइ मां सभिनी व्यूअर्स खे चवंदमि त उन्हनि जे लाइ स्पेशली ख़ासि मुंहिंजे वॾो बेबी आहे, सेकेंड आहे, थर्ड आहे, टिनी जे लाइ मतिलबु नालान जी न बि ख़बर हुजे पर मूमल जे ॿारनि जी लाइ माना दुआ ई दुआ कनि। बिल्कुल बिल्कुल, न न काई ॻाल्हि न। रिक्वेस्ट किया तानी पूरी केटीएन जी टीम के रिक्वेस्ट किया त हमजा मुझे वॾे बेबी जो नेम आहे, नीसम अब्बास सेकंड जो नेम आहे, मीर हुसैन नंढे बेबी जो नेम आहे, त टिनी खे ज़रूर दुआ में यादि अचनि। बिल्कुल बिल्कुल अदी बिल्कुल। उन खां अलावा ॿियो कुझु छा चवणु चाहींदव? बस मूंखे कुझु बि न, अल्लाह साईं तव्हांखे हमेशा ख़ुशि ऐं आबाद रखे, केटीएन खे आबाद रखे। आमीन आमीन। थी पंहिंजे चैनल खे कॉल करे उन्हनि सां ॻाल्हाए करे मतलब पांची फीलिंग थी अचे कि पांजो बिल्कुल भेण बिल्कुल, यही कॉल कंदा रहजो, यही कॉल कंदा रहजो। न इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर, अल्लाह साईं तव्हांखे भी सलामत रखे। आमीन आमीन, तव्हां भी खे अल्लाह साईं खुश रखे। थैंक यू भेण, पंहिंजो ख्याल रखियो। अल्लाह हाफ़िज़ अल्लाह हाफ़िज़। माशाल्लाह से
कह रही हैं कि पहले भी कॉल्स करती रहती थी, शादी के इतने अरसे बाद आज उन्होंने दोबारा कॉल किया। मैं चाहूंगी कि आप इनको विश कर दें, इनकी शादी की 6th एनिवर्सरी है। हाँ हैप्पी वेडिंग एनिवर्सरी। माशाल्लाह माशाल्लाह, जबरदस्त। अल्लाह से ताकि हमेशा खुश रखे। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो वालेकुम सलाम जी, केर पे ॻाल्हाए? जी शदाब प्रोग्राम माहिन पे ॻाल्हायां। जी जी भेण, कीअं आहियो? ठीकु आहियो? हा जी ठीकु आहियूं, अलाह जो शुक्र आहे। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। छा चवणु चाहींदव भेण? हा जी तव्हांजो प्रोग्राम ॾाढो सुठो आहे, मूंखे ॾाढो पसंदि हूंदो आहे। कल्ह मुश्किल सां लॻी आहे, हाणे मस कल्ह लॻी आहे। हाँ बिल्कुलु बिल्कुलु। असल में छा हुयो जो इलाही ॾींहंनि खां पोइ असांजा कॉलर्स कॉल पिया कनि, असल में लाइन्स में कुझु प्रॉब्लम हुयो, इन जे करे बसि अॼु सही थी वियो, त ज़ाहिर आहे रश लॻी पई हूंदी। हा ही जेको सजायो अथव तव्हां नई पंहिंजो सजावट कई आहे, ॾाढी सुठी पई लॻे। थैंक यू भेण, थैंक यू। अॼु हिकिड़ी मुंहिंजी पंहिंजो ख्वाहिश आहे, तव्हां फिज़ालीअ खे तव्हांजे प्रोग्राम में घुरायो न कॾहिं? कंहिंखे घुरायो? फिज़ाली सिद्रा अली जी, फिज़ा अली। हा फिज़ाली। ठीकु आहे इंशाल्लाह कोशिश कंदासीं भेण। असल में छा आहे जो असां लाइन अप कंदा आहियूं, कंहिं वटि टाइम न हूंदो आहे त उहो न अची सघंदा आहिनि। बिल्कुलु अगरि उन्हनि वटि टाइम हूंदो त बिल्कुलु उन्हनि खे घुराईंदासीं। जी हा, महिरबानी कजो या घुराए इंशाल्लाह इंशाल्लाह। ॿियो कुझु चवणु चाहींदव? ॿियो तव्हां त असांखे ॾाढा पसंदि आहियो। थैंक यू ईअं ई बसि दुआउनि में यादि रखिजो। जी जी थैंक यू भेण, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। अच्छा जी, त माशाअल्लाह सां तव्हां सां ॻाल्हाए करे मूंखे ॾाढी सुठी फीलिंग थी अचे। मां हर चवां थी, खोड़ ॾींहं थी विया हुआ तव्हां सां ॻाल्हाइणु कोन पियो थियो, ऐं माशाअल्लाह सां हिकिड़ी एनर्जी अचे थी, हिकिड़ी सुठी फीलिंग अचे थी तव्हां सां ॻाल्हाए करे। ऐं बसि प्रोग्राम जो टाइम बि थोरो आहे, त इन करे जल्दी सां कॉल्स कयो, ऐं सुभाणे बि इंशाअल्लाह तव्हां सां गॾु असांजो साथ रहंदो। कॉल आहे असां सां गॾु। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, केरु पियो ॻाल्हाए भेण? काविश पई ॻाल्हायां श्याम सां गॾु। जी जी, कीअं आहियो? ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह सभु ख़ैर। तव्हां ॿुधायो ठीकु आहियो? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। छा चवणु चाहींदव? असां ठीकु आहियूं। प्रोग्राम तव्हांजो ॿुधो पिया, सुठो बि लॻे पियो, ऐं तव्हांजी जेका डेकोरेशन सेटिंग आहे तमामु बहितरीनु आहे, लाजवाब। थैंक यू अदी, थैंक यू सो मच। जी ऐं सभी भाई खे मां ये रिक्वेस्ट कंदसि त मूंखे इहो सॉन्ग थोरो गुनगुनाए ॿुधाइए, शाम और तेरा नाम दोनों कितने मिलते थे। आलमगीर साहब, क्या बात। बिल्कुलु बिल्कुलु चऊंसि था तव्हांखे बिल्कुलु गुनगुनाए ॿुधाईंदो। मां सलाम ॾियणु चाहींदसि पंहिंजे भाउ ॾा कुर्बान में ख़ासि करे फ्रॉम जलम साहब वारे खे, ऐं जेके भेनरूं ॿाहिरि ॿुधंदा सभिनी खे खोड़ सारा सलाम। वालेकुम सलाम। पंहिंजो ख्याल रखिजो। अल्लाह हाफ़िज़। गुनगुना के सुना दे इनकी फरमाइश पर। थोड़ा सा असल में जो है ना, मुझे अपनी आवाज़ उससे ज़्यादा, बल्कि ये आलमगीर साहब हमारे लेजेंड आर्टिस्ट हैं, भी जिंदा, अल्लाह उनको सेहत दे, बीमार हैं बहुत ज़्यादा। जी जी जी। हमारे एक दोस्त भाई, हमारे मोहसिन, मेरे बॉस काशिफ अगानी की आवाज़ में मुझे गाना बहुत ज़्यादा अच्छा लगता है। तो मैं ज़रूर आपको सुनाऊंगा, लेकिन अभी नहीं। हाँ जी, इंशाल्लाह नेक्स्ट प्रोग्राम में ज़रूर। नेक्स्ट प्रोग्राम में मतलब आप प्रिपेयर होकर आना चाह रहे हैं, क्योंकि काशिफ भाई ज़ाहिर है वो देख रहे होंगे कि बॉस है हमारे, और उसके बाद फिर ना चले तव्हांजी फरमाइश अखियुनि ते, ऐं इंशाल्लाह शोभी भाई चवे तो कोशिश कंदासीं त सुभाणे या मंडे ते इंशाल्लाह ट्राई कंदासीं त प्रॉपर प्रिपेयर थी करे अचूं। असां सां गॾु कॉल न आहे हींअर, छो त प्रोग्राम जो टाइम ख़तम थी चुको आहे। इंशाल्लाह सुभाणे तव्हां सां वरी मुलाक़ात कंदासीं, ऐं शोभी भाई खां जेको आहे वेंदे वेंदे गानो ज़रूर ॿुधंदासीं। थैंक यू सो मच शोभी भाई, आपने बहुत अच्छे अच्छे गाने सुनाए हमें, बहुत अच्छा टाइम गुजर गया, पता ही नहीं चला आपके सॉन्ग्स के साथ। तो थैंक यू सो मच, ऐं पंहिंजो ऐं पंहिंजे प्यारनि जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। इंशाल्लाह वरी मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़ जी।
गुलाम अली हजार जान फिदाए नाम अली। मौला मेरा घर होवे उथे अलमा दी छां होवे। घर हो उथे अलमा बिछा होवे। मौला मेरा भी घर होवे उथे अलमा बिछा होवे। मेरे दरवाजे ते लिखिया, मेरे दरवाजे ते लिखिया 50 होवे। मौला मेरा भी घर होवे उथे अलमा बिछा होवे। मिला दे मुस्तफा मौला मैं अपने घर कराना कराना है। हसन मौला दरखान वेड़े मैं सजाना है। खुआवा मैं जिते लंगर, खुआवा मैं जिते लंगर। ऐसी भी था है मौला मेरा घर होवे उथे अलमा बिछा होवे। मौला मेरा घर होवे उथे अलमा बिछा होवे। मौला मेरा घर होवे उथे अलमा बिछा होवे।